लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं अॼु असां गॾु थिया आहियूं हिकु अहिड़े माण्हू सां, हिकु अहिड़े शख़्स सां, हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत सां इंटरव्यू करण जे लाइ जेको पाण पढ़ाइण सिखण ऐं सेखारण जे हिकिड़े वॾे विशाल मैदान में हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे। हुन जा कई ख़्वाब आहिनि, कई ख़्याल आहिनि, हुन कई कम कया, हुन कई कमनि में माण्हुनि जो हथु वंडायो, हुन जूं हसरतूं आहिनि, हुन जूं हुजतूं आहिनि, हुन जूं मोहबतूं आहिनि। अॼु असां हिकिड़े साइंसी फ़िक्र सां लाॻापियल हिकु शख़्स डॉक्टर मोहम्मद अली महसर साहब सां कुझु रियाण कंदासीं। जनाब डॉक्टर मोहम्मद अली महसर साहब सां असांजी ॻाल्हियूं हींअर शुरू पई थियनि। अवां बि ॿुधी ऐं असांखे पंहिंजी राय ॾिजो त अञा डॉक्टर साहब खे ॿियो छा करणु खपे। डॉक्टर साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी। लीडर टीवी हिकिड़ो नंढड़ो मीडियम आहे ऐं असीं चाहियूं था त जेके बि माण्हू आहिनि जिन में थोरी बि साञा आहे इल्म जे लाइ, साइंस जे लाइ, अकुल जे लाइ, ऐं जेके चाहिनि था त माण्हुनि खे जेके ज़मीनी सचायूं आहिनि वहम खां परे थी सोचनि, सो अॼु असां इन करे अव्हांखे तकलीफ़ ॾिनी। मां चाहींदुमि त अव्हां सभ खां पहिरियां पंहिंजे जेकॾहिं वालदेन ते ॻाल्हायो, पंहिंजे वालदा, पंहिंजे वालिद या पंहिंजे ॻोठ, पंहिंजे शहर अबाणे इलाइक़नि, त असां ॻाल्हि खे अॻिते वधायूं। साईं, मां दरअसल ॻोठाणो माण्हू आहियां। नंढड़ो शहर सिंध जो कोटलाल बख्श महसर लाड़काणी ज़िले में हुयो उन वक़्तु, हाणे त ज़िलो ॿियो थी वियो आहे। उते मां ॼाउस ऐं मुंहिंजो वालिद साहबु जेको हुयो उहो ज़मींदार हो ऐं मुंहिंजी वालदा जेका हुई उहा इंतिहाई रिलीजियस ऐं हद खां वधीक जेका आहे सा जीअं सिंधी औरतूं पंहिंजे ॿचनि सां प्यारु कंदियूं आहिनि, उहो प्यारु करण वारी ख़ातून हुई। ऐं असांजो स्कूल जेको हुयो उहो उन ज़माने में 1952 में स्कूल लांढीअ में हो ऐं उन लांढीअ मां पढ़ी असां ॿाहिरि निकितासीं। उन खां पोइ आउं लाड़काणे में लाड़काणे जो गवर्नमेंट हाई स्कूल जेको हाणे पायलट स्कूल थो सॾियो वञे, उते पंहिंजी तालीम मुकमल कई मैट्रिक ताईं। उन खां पोइ मैट्रिक कॾहिं कई? मैट्रिक आउं कईसीं 1900 ऐं मां सम्झां थो त 56 ग़ालिबन, बल्कि 1960 में। उन खां पोइ मां 2 साल क़ेडेट क़ालेज पीटाड़ो में तालीम हासिलु कई। ऐं असुल में मुंहिंजी शख़्सियत जेका आहे उहा क़ेडेट क़ालेज पीटाड़े जो उन में वॾो हथु हो। उन ज़माने में क़ेडेट क़ालेज पीटाड़े जो प्रिंसपल जेको हुयो उहो अंग्रेज़ हो, क़र्नल क़ोमबस। अल्लाह बख़्श निज़ामानी खां पोइ उहो आयो। एग्ज़ैक्टली। कर्नल क़ोमबस जे मुतालिक़ जनरली सिंध में माण्हू खे ख़बर नाहे त अंग्रेज़ जेके आहिनि उन्हनि कुधा कम बि कया, पर जेकॾहिं कोई अंग्रेज़ हिकिड़ीअ शइ खे पंहिंजे ज़हन में पेवस्त करे छॾे त हे उन्हनि माण्हुनि मां हो। इन हद ताईं जो कर्नल क़ोमबस जेको आहे उन क़ेडेट क़ालेज पीटाड़े खां छॾण खां पोइ उन इंग्लिस्तान में पंहिंजो घर जेको उन जो नालो पीटाड़ो हाउस रखियो। वाह। ऐं उनजी हिकिड़ी अजीब तव्हांखे मां स्टोरी ॿुधायां जेका मुंहिंजो दोस्त हो, क्लासमेट, जंहिं मूंखे ॿुधाई। उहो जॾहिं बि इंग्लिस्तान वेंदो हो, उहो शाहूकार माण्हू हुयो, उमूमन साल में 2-3 दफ़ा वेंदो हो, त हो कर्नल क़ोमबस वटि ज़रूरु वेंदो हो हुन सां कचहरी करणु। उन मूंखे ॿुधायो त मां आख़िरी दफ़ो जंहिं महिल साईं केरु नालो खणो? उहो नालो उनजो आहे दरअसल नवीद नालो आहे उनजो। उन चयो त मां जॾहिं आख़िरी दफ़ो हुते वियुसि त मां फ़ोन करे हुन खां पुछा कंदो हुउसि त मां अचां, त हुनजे घर वारीअ फ़ोन खईं ऐं मूंखे चयईं त तूं अचणु त चाहें थो पर हुनखे त ब्रेन स्ट्रोक थियो आहे
हो त खट ते पियो आहे, ॻाल्हाए ॿाल्हाए बि कोन थो सघे। सो मां कहिड़ी तोखे चवां त दावत ॾियां त अचु तूं हुन सां मिल अचे। हो हिकिड़े अहिड़े हालात में आहे जो तोसां ॻाल्हाए बि न सघंदो, सुञाणंदो बि कोन। ईअं चई फ़ोन ते मूंखे चई वेट अ मिनट, बी कुझु चवे थो, हे हवा में कुझु लिखे थो। वाह। ऐं उन जे आङुर जे इशारे सां हुन हवा में कुझु लिखियो ऐं मूंखे चयईं त ही हिकिड़ो को नंबर आहे, उहो नंबर ग़ालिबन 82 नंबर हुयो या छा हुयो। हुन चई त हे 82 नंबर तोखे सम्झ में अचे थो? हुन चयो हा, इहो मुंहिंजो क़ेडेट कॉलेज पेटारे में किट नंबर हो। यानी हिकु शख़्स खे हो पर्सनली सुञाणंदो हो। कैडेट कॉलेज में इन हद ताईं जो कोड ऑफ कंडक्ट हूंदो हो। जेकॾहिं कोई छोकिरो पकड़ियो वेंदो हुयो जंहिं सिगरेट पीतो या कुझु त हुन ते बाक़ाइदा केस हलंदो हो, उन केस में उन जा डिफेंडेंट्स हूंदा हुआ। सो इन हद ताईं कैडेट कॉलेज जो उन वक़्तु जेको मक़ाम हुयो उहो इहो हुयो। कैडेट कॉलेज मां फारिग थियण खां पोइ कैडेट तॾहिं 7वीं जमायत में वठंदा या 8वीं में? 7वीं उन ज़माने में वठंदा हुया, 8वीं जमायत में, पर मां 10वीं जमायत पास करे वियो हुउसि। मां 11वीं जमायत। अच्छा, ये माना तॾहिं 11वीं बि वठंदा? हा, 11वीं में वठंदा, बिल्कुलु। बराबरि उन खां पोइ आउं सिंध यूनिवर्सिटी में वियुसि। सिंध यूनिवर्सिटीअ में आउं केमिस्ट्री डिपार्टमेंट में इहा 62-63 थी वई। इहा 62-63 में त मां पेटारे मां दरअसल पूरो करे ऐं 64 में निकितुसि। अच्छा, 60 में मइट्रिक कयव न? 60 में न, मुंहिंजे ख़्याल में त 62 में ई मैट्रिक कई हूंदी, मूंखे यादि चङी तरह नथो अचे। पोइ 64 में थियो। 64। ऐं पोइ सिंध यूनिवर्सिटीअ में जेको आहे सो केमिस्ट्री डिपार्टमेंट में मुमताज़ काज़ी साहब डायरेक्टर हूंदो हो, उते मूंखे दाख़िला मिली। ऐं उन ज़माने में सिंध यूनिवर्सिटीअ में ऑनर्स BSc जेका आहे उहा 3 सालनि में थींदी। पर तव्हांखे यादि हूंदो त उहो ज़मानो आहे अयूब ख़ान जे ज़माने में, जॾहिं मसरूर कमिश्नर हुयो, जंहिं सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जे ख़िलाफ़ु जेको आहे वॾो हिकिड़ो जेको 4 मार्च जो वाक़ियो थियो। 4 मार्च जो वाक़ियो बि थियो। पर उहो त पोइ जी ॻाल्हि आहे न, तव्हां त अवल दाख़िल थिया आहियो। मां त अॻु में दाख़िल थियुसि, पर उन जे करे लॻभॻि साल छोकिरनि जो ज़ाया थी वियो। इन चकर में अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु वरी 65 खां पोइ जेके सिलसिलो शुरू थियो। बहरहाल मां BSc करण खां पोइ MSc कई। ऐं MSc मुंहिंजो केमिस्ट्रीअ में एतिरो घणो शौक़ु हो जो मां अञा MSc पूरी कान कई त मूंखे मुमताज़ काज़ी साहब हिकिड़े ॾींहुं ऑफिस में सॾे ऐं मूंखां पुछा कई त तूं MSc करण खां पोइ छा कंदे? मां चयो साईं मुंहिंजो त शौक़ु सिर्फ़ु केमिस्ट्रीअ में ई आहे। जंहिं ते हुन चयो तूं हिते लेक्चरर थियणु चाहींदे? मां चयो इन खां वधीक ॿियो मूंखे छा घुरिजे। सो मुंहिंजो जॾहिं रिज़ल्ट आयो MSc जो, जंहिं ॾींहुं रिज़ल्ट आयो हिकिड़ो ॾींहुं छॾे ॿिए ॾींहं ते मूंखे अपॉइंटमेंट जो लेक्चरशिप जो ऑर्डर मिलियो केमिस्ट्रीअ में। ऐं उन खां पोइ मां कोई लॻभॻि 2 साल जेको आहे उहो सिंध यूनिवर्सिटी में सर्व कयो। जंहिंखां पोइ मूंखे स्कॉलरशिप मिली वई। उन खां अॻु में हिकिड़ी मिली हुई रूस जी, जेका मां ऑप्ट न कई। मूंखे रूस वञण जो न हो इरादो, इंग्लिस्तान जी। ऐं कैनेडा जे लाइ उन्हनि चयो, जंहिंमें मां इंग्लिस्तान वारी जेका आहे मूंखे दाख़िला मिली, कैनेडा में मिली, पर मां उहो प्रिफर कयो सरे यूनिवर्सिटीअ में। उतां PhD करे वापसि अची सिंध यूनिवर्सिटी ख़िदमत शुरू कईसीं। उन खां पोइ असली जेको प्रैक्टिकल लाइफ आहे उहा शुरू थिए थी 1976 खां वठी। PhD छा में कई? PhD केमिस्ट्री, सिंथेटिक ऑर्गेनिक केमिस्ट्री। सिंथेटिक ऑर्गेनिक केमिस्ट्री। हिकिड़ी 2 ॻाल्हियूं मूंखे रहिजी वियूं आहिनि तव्हांजी फैमिली जे हवाले सां। भाउर भेणूं घणा? मूंखे ॿियो भाउ कोन हो, मूंखे सिर्फ़ु 3 भेनरूं। अच्छा। जिन मां हिकिड़ी वफ़ात करे वई आहे, 2 अञा ताईं हयात आहिनि। अच्छा। ऐं अव्हांखे औलाद घणी? औलाद मूंखे 3 पुट आहिनि। ऐं हाणे त उन्हनि खे बि पंहिंजा जेके पंहिंजी औलाद आहे। ठीकु, शुक्र आहे। ऐं तव्हां जॾहिं केमिस्ट्री खे ऑप्ट था कयो
एज सब्जेक्ट इन यूनिवर्सिटी ऑफ सिंध त तव्हांजे ज़हन में केमिस्ट्री जे बारे में को विजन आहे को टारगेट आहे इहो कैरियर जो इहो तव्हां वटि तसवर तॾहिं इहो मुतासिर किथां थिया आहियो तव्हां? मुतासिर त लार्जली पेटारे में ई जबल मां हुयुसि त उते असांजी केमिस्ट्री क्लब बि हूंदी ऐं उते उस्ताद हो हिकिड़ो, पर सभ खां वधीक मुतासिर मां सिंध यूनिवर्सिटीअ में अचे केमिस्ट्रीअ में BSc जे दौरान जेको आहे जीअं जीअं मां वधीक मालूमात हासिलु कई त मूंखे केमिस्ट्री पढ़ण में याने मज़ो अचणु लॻो। ऐं केमिस्ट्रीअ खां बि वधीक जेका जंहिं शइ मूंखे मुतासिर कयो साइंस बज़ाते ख़ुदि हुई, छो त BSc जे अंदाज़नि ॿिए या आख़िरी साल में मूंखे इन्हीअ शइ बिल्कुलु मुंहिंजे ज़हन में घर करे वई त काइनात में सभ खां वॾो सच जेको आहे उहो साइंस आहे। वाह। साइंस खां अलावा ॿियूं जेके बि शयूं आहिनि उहे पंहिंजी पंहिंजी जॻह ते इम्पॉर्टेंट आहिनि, पर साइंस जेका आहे उहा न रुॻी सच आहे ओपनली, पर उहा सच खे बि डिफाइन थी करे त उन सच जे तह ते पहुचण जे लाइ। मिसाल तौरु तव्हां सम्झो त साइंस जेकॾहिं चवे त हे कपिड़ो अछो आहे, इन जो मक़सदु साइंस इहो बि चवंदी त सिज जी रोशनीअ में अछो रंग आहे, पर जेकॾहिं तव्हां ग्रीन कलर जा जो चश्मो पाए उनखे ॾिसंदव त साइंस ॿुधाईंदी त अछो नाहे, इहो हाणे ग्रीन नज़र अचे थो, छो थो नज़र अचे इहो साओ। सो साइंस जी डेप्थ जेका सच जी आहे उहा ॿी काई बि अहिड़ी पूरे अर्ज़ ते या पूरी काइनात में बि अहिड़ी का शइ न आहे जंहिंजी डेप्थ एतिरी वॾी हुजे। उन्हीअ जे करे न रुॻी आउं साइंस सां मुतासिर थियुसि, पर मां इरादो कयो त साइंस जेका आहे उहा मां मज़हब जे तौर ते इस्तेमालु कंदुसि, ऐं हक़ीक़त इहा आहे त साइंस जेका आहे उहा पढ़ण सां उन्हीअ में कोई बि माण्हूअ खे फ़ाइदो कोन थो पए जेसि ताईं साइंस प्रैक्टिस नथो करे। अख़्तियार कजे, प्रैक्टिस करे अख़्तियार कजे। एग्ज़ैक्टली रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में हुनजो इस्तेमालु करणु। मसलन आउं तव्हांखे ॿुधायां त मूंखे मैथमेटिक्स बि पढ़ाईंदा हुया BSc में, फिज़िक्स असांजो अलॻि सब्जेक्ट हुयो। उन्हीअ में जॾहिं पहिरियों दफ़ो मां सिखियुमि त जेकॾहिं तव्हां त्रिकुंडो खणो, गूनी कुंड वारो त्रिकुंडो, त त्रिकुंडे जे ॿिन्ही पासे वारियूं जेके लाइनियूं उन जे बजाए विचों जेको हाइपोटेन्यूज़ जंहिंखे सॾींदा आहिनि उन जो डिस्टेंस घटि थींदो आहे। त मां जॾहिं हॉस्टल मां यूनिवर्सिटीअ वेंदो हुउसि त रस्ता त हुया, पर मां कोशिशि कंदो हुउसि त हाइपोटेन्यूज़ ते घुमी वञा त जीअं मुंहिंजो पंधु जेको आहे उहो घटिजे उते पहुचे। कहिड़ो पंधु वठंदा आहियो? कॉलोनी वारो? जी। कहिड़ो पंधु वठंदा आहियो? पंधु मां उहो न रुॻी यूनिवर्सिटीअ वेंदे पर ॿिए बि रोज़मर्रा गूनी कुंड खां सिधो जेको आहे उन्हीअ ते। पर इहो त हिकिड़ो मिसाल थो तव्हांखे ॾियां। उन्हीअ खां पोइ अॼु ॾींहं ताईं जीअं जीअं आउं साइंस वधीक सिखियो आहियां तीअं आउं हमेशह साइंस खे पंहिंजे ज़िंदगीअ जो असली जेको आहे सो उहो रहबर सम्झो आहे, ऐं उन्हीअ बुनियाद ते ई आउं ज़िंदगी गुज़ारी आहे। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, पोइ हीउ घटि फ़ासिले वारो रस्तो वठण जे करे अव्हांजे दिलि में शॉर्टकट्स मेंटेलिटी पैदा न थी? कतन न, कतन न थी त सघे थी न। इन्हीअ जे करे कोन थी, छो त उन्हीअ सां गॾोगॾु साइंस जेका आहे उहा थियरीज़ ऐं कारलरीज़ ते मुबनी आहे। याने तव्हां वटि हिकिड़ो साइंस जो कोई बि हाइपोथीसिस या उनजो कोई बि फैक्चुअल शइ खणंदव त उन सां गॾोगॾु तव्हांखे शाखूं जेके निकिरंदियूं तव्हांखे उन्हीअ जा ॿिया ॾस ॾींदी साइंस हे शयूं मुमकिन आहिनि। उन्हीअ में साइंस जी हिकिड़ी थियरी आहे मर्फीज़ लॉ जे नाले सां। यस। जेकॾहिं काई बि शइ ग़लति थी सघे थी त उहा ग़लति थींदी। इन्हीअ तरीक़े सां तव्हांखे साइंस ॿुधाए थी त जेकॾहिं तव्हां कुंडूं कटींदव त तव्हांजो आख़िरी जेको आहे सच जे इंतिहा ते न पहुचंदव, पर तव्हां रस्तो भुलिजी को कुधो कमु करे विझो। सो कुंड कटण सां ॿ कुंड वरी ॿियूं बि ठही पवंदियूं। बिल्कुलु। इन करे तव्हां मुंझी पवंदव। बिल्कुलु। वक़फ़े खां पोइ अव्हां सां पुछां
त यूनिवर्सिटी में रहंदे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शख़्सियतनि अव्हां खे मुतासिर कयो साइंस जे मैदान में। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं वक़्त जे हिकु अहम तरीन सूर में ऐं साइंस जे फर्ज़ंद डॉक्टर मोहम्मद अली महेसर साहब सां ॻाल्हियूं जारी आहिनि। हिकु नंढड़ी साई खां पोइ असां सां गॾु रहिजो।